वेलकम टू शाह ग्रामर हाई स्कूल। प्यारा वारो आऊं अमाजी सिंधियत जी टीचर आहियां ऐं असीं तव्हांजे लाइ गर्मियुनि जी मोकलुनि जूं कुझु कम तयारु कयूं आहिनि जेकी असीं तव्हांखे असाइनमेंट जे तौरु ॾींदा। ते तव्हां मसरूफ़ रहियो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम ऐं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम खां असीं तव्हांखे अस्सलामु अलैकुम चवंदई अॼु शाह ग्रामर हाई स्कूल पंहिंजो होमवर्क असाइनमेंट तव्हांखे ॾींदी। क्लास 7 लाइ सब्जेक्ट असांजो आहे सिंधी। प्यारा वारो तव्हांजे लाइ असांजो अॼु जो कमु आहे सवाल नंबर 4। पैराग्राफ मां सवालन जा जवाब लिखो। आपको एक पैराग्राफ दिया जाएगा जिसमें से आपको सवाल जो नीचे सवाल दिए हुए हैं उसमें से पैराग्राफ में से उनके जवाब तलाश करके आपको लिखने हैं। हम आपको पैराग्राफ सिंधी में पढ़कर समझाएंगे, उर्दू में भी समझाएंगे और उसके बाद आपके लिए नीचे दिए हुए सवालों के जवाब तलाश करके लिखना आसान हो जाएगा। लिखने का तरीका भी आपको बताएंगे। पैराग्राफ में सवालन जा जवाब लिखो। एक रिवायत में आहे ते पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असहाबा वसल्लम जिन फरमायो ते इहो मोमिन न आहे जेको पाण ते डावल हुजे ऐं संदसि पाड़े वारो बुकियो रहे। संदसि इहो फरमान आहे ते जेको ख़ुदा ऐं क़यामत जे ॾींहं ते ईमान रखे थो तिन्हनि खे घुर्जे ते पंहिंजे पाड़ेसरी जी इज्जत करे। बच्चों, इस पैराग्राफ में कहा जा रहा है कि एक रिवायत ये है कि आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा इकराम से फरमाया आपने कि वो मोमिन नहीं है जो खुद तो पेट भरता है, उसका पेट भरा हुआ होता है और उसका पड़ोसी जो है वो भूखा रहता है। आपका ये भी फरमान है कि जो खुदा और क़यामत के दिन पर ईमान रखता है उसको चाहिए कि अपने पड़ोसी की इज्जत करे। उम्मीद करती हूँ पैराग्राफ आपको समझ में आया होगा। हाणे असीं हिन पैराग्राफ से मुतालिक कुछ सवाल आहे जिन्हनि जे जवाब असीं इन पैराग्राफ मां तलाश कयूं ऐं लिखूं। पहिरियों सवाल आहे हिन पैराग्राफ जे सबक जो नालो लिखो। ये पैराग्राफ जिस सबक से लिया गया है उस सबक का हमें नाम लिखना है। असांजो जवाब आहे इन पैराग्राफ जे सबक जो नालो पाण सगोरन जो पाड़ेसरियन सां वर्ताव आहे। इस सब पैराग्राफ के सबक का नाम है पाण सगोरन जो पाड़ेसरियन सां वर्ताव। असांजो ॿियों सवाल आहे पाण सगोरन जिन कहिड़े क़िस्म जे माण्हू जी मोमिन नथा सॾी। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम किस किस्म के लोगों को मोमिन नहीं कहा करते थे। असांजो जवाब आहे पाण सगोरन फरमायो आहे ते इहो मोमिन न आहे जेको पाण ते डावल हुजे ऐं संदसि पाड़ी वारो बुकियो रहे। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया है कि वो मोमिन नहीं है कि जिसका जो खुद तो पेट भरा हुआ होता है जिसका और उसका पड़ोसी जो है वो भूखा होता है। तो आइए बच्चों, हमारे पास एक और सवाल है और इसी से मुतालिक है पैराग्राफ में इसम चवंदियूं। हमें इस पैराग्राफ में जो इसम दिए गए हैं वो हमें तलाश करके लिखने हैं। असांजो जवाब आहे मोमिन हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पाड़े वारो, खुदा ऐं पाड़ेसरी। बच्चों, इस पैराग्राफ में ये तमाम इसम थे जो हमने तलाश करके लिखे हैं। तो ये हमारा आज का लेक्चर था। प्यारा वारो, उम्मीद कंदी कि तव्हांजी समझ में आयो है। इन लेक्चर मां असां तव्हांखे पैराग्राफ मां सवालन जा जवाब तलाश करके लिखियो आहे। आऊं तव्हां सां इजाज़त चाहींदी। अॻे लेक्चर मां फिर तव्हां सां हिकु सवाल सां मुलाक़ात थींदी। पंहिंजो ख़्यालु रखियो। अल्लाह हाफ़िज़।